काजी अहमद में इंटस अकेडमी ऑफ साइंस पारां डॉक्टर्स इंजीनियर्स के अवार्ड ॾियण वारी तकरीब जारी आहे। अयाज़ लतीफ़ अली जोजी ॻाल्हि ॿोल क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जोजी शागिर्दनि ऐं शागिर्दनि सां ख़िताब। छोकिरियुनि जी आला तालीम खां सवाइ असीं तरक़ी नथा करे सघूं। अयाज़ लतीफ़ अली जो सिंध जे हर धीअ पढ़ियल हुजे त जीअं सूबे में इल्म जी रोशनी पखिड़िजे। पीपल्स पार्टी सिंध जी तालीम खे तबाह करे रही आहे। मेरिट जी भञकड़ी कंदे करोड़ें रुपयनि में नौकरियूं विकिरो कयूं पई वञनि। अयाज़ लतीफ़ अली जो शागिर्दनि खे घुर्जे त हू मेरिट जी बहाली ऐं तालीमी इनकलाब लाइ जिदोजहद कनि। सिंध समेत सॼे मुल्क में तालीमी निज़ाम खे तबक़ाती बणायो वियो आहे। मयारी तालीम सिर्फ़ हुक्मराननि ऐं अमीर तबक़े ताईं महदूद आहे। ग़रीब शागिर्दनि लाइ उन जा दर बंदि आहिनि। ग़रीबनि लाइ बुख बदहाली बेरोज़गारी ऐं ख़ुदकुशियुनि जा दर खोलियल आहिनि। केतिरनि ई CSS पास सिंधी नौजवाननि हिननि ऐं सॼी सिंध खे मायूस कयो आहे। हुन चयो त इंजीनियर रुॻो पुल ठाहिण वारा न पर समाज में तब्दीली आणण वारा अॻवान हुअण घुर्जनि। अयाज़ लतीफ़ अली जो हर माण्हू खे पंहिंजे शोबे में अॻवानी जो किरदारु अदा करणु घुर्जे। पीपल्स पार्टी जे 18 साल जे इक़्तिदार में सिंध खे तालीम सिहत रोज़गार ज़राअत सनत ऐं IT जी शोबनि में तरक़ी ॾियण बदिरां अवाम खे मोहताज बणाए पियो वञे। नौजवान करप्ट हुक्मराननि ख़िलाफ़ मैदान में अचनि त ग़रीब अवाम हारिन मज़दूरनि जे ॿारनि लाइ मयारी तालीम निज़ाम मौजूद ई न आहे। लखनि ॿार बुनियादी तालीम खां महरूम आहिनि। सिंध में ॿिटो तालीमी निज़ाम क़ाइमु आहे। हिकु अमीरनि लाइ महांगा निजी इदारा जिते सभु सहूलियतूं मौजूद आहिनि, ॿियो ग़रीबनि लाइ सरकारी इदारा जिते बजट कागज़नि में ई हड़प थी रही थो वञे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध खां बेख़बर आहे। अवाम खे पसमानदा बणाए पियो वञे। अयाज़ लतीफ़ अली जो जंहिं क़ौम खां तालीम खसी वञे थी उहा पाण मुराद तबाह थी वञे थी।